अच्छा थोड़ो वेझो करे मां ॻाल्हाईंदुसि। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु ही अदो आहे जेको हिनजो अजमल नालो आहे, 11 ई आहे। ऐं असांखे ख़बर पई त जेको टंग जो मसइलो आहे, पेर ख़राबु थी वियो अथसि, थोरो था पेर खे अॻिते कयो, पेर ख़राबु थी वियो अथसि। ऐं हिन जे लाइ जेको सो ग़रीब बि आहे, धोबी जो कमु कंदो आहे। पोइ असांखे जीअं ख़बर पई त असां हिन वटि पहुता आहियूं। इनशाला असां उमेदु कयूं था दोस्तनि मां, सभिनी जेके असांजा हमदर्द आहिनि उन्हनि मां, त इनशाला जेके अजमल जी मदद कंदा। ऐं असां बि कोशिशि कंदासीं त हिन जी जेको सो मदद कयूं, जूं टेस्टूं वग़ैरह थियूं आहिनि ऐं टेस्टुनि जूं मोकिलियूं अथनि, तक़रीबन महीने खां पोइ मिलंदियूं। हीउ हिकिड़ो धोबी जो कमु कंदो आहे, ग़रीब आहे वीचारो ऐं बेसहारा हुयो, इन जे करे असां पोस्ट हिन जी ॾिठी, हिन वटि पहुची वियासीं जे ॻोठ में। छा ॻोठ जो नालो छा आहे? मेवो ख़ान ख़ासकेली में जेको सो रहंदो आहे। ऐं हींअर कमुकार कोन थो करे ऐं ग़रीब आहे वीचारो। जिन जिन दोस्तनि खे अगरि मदद करणी आहे, हेल्प करणी आहे, त असांजे हिन पेज ते अचो ऐं मुंहिंजी मदद कयो। ऐं आउं हींअर अधे खे जेको सो पंहिंजे तरफ़ खां कुझु पैसा ॾींदुमि ऐं अलाह कंदो त बहितरी थींदी ऐं ॿिया दोस्त बि जेको सो अॻिते अचनि ऐं मुंहिंजी मदद कनि। अढाई 10,000 रुपया ठीकु आहे असांजी तरफ़ां। ऐं जेको सो वधीक जेको सो जीअं थींदो इलाजु असां कोशिशि कंदासीं त असां अधे जी जेको सो मदद कयूं। अधु अजमल आराई आहे। ऐं जिन्हनि जिन्हनि दोस्तनि खे जेको सो अगरि हिन सां पाण सां डायरेक्ट मिलणो आहे त नवाब शाह जे भरिसां जेको सो हिन जो ॻोठु आहे, उन ॻोठ में ई रहंदा आहिनि। 87 जे भरिसां, 87 जे भरिसां जेको कचो पको स्टाफ आहे, उते रहंदा आहिनि। ऐं जंहिंखे बि अधे जी मदद करणी आहे त हीअ नवाब शाह जे बि वेझो आहे। ऐं जेको सो असांजो बि जेको सो वीडियो वग़ैरह आहे जेका असां शेयर कंदासीं, पोस्ट कंदासीं जेको सो पंहिंजे पेज ते। त पोइ जिन खे मदद करणी हुजे त असांजे पेज ते अचो। महिरबानी तव्हांजी दोस्तों।